जिन नाज़रीन ठुल मां चूंडियल PPMPA डॉक्टर सोराब सरकी जे आबाई शहर ऐं टाउन गढ़ी हसन सां ॻंढियल शहर दौड़ शरीफ़ जेको सिंध बलोचिस्तान जे एक अहम लंघ ते वाक़ आहे। हीउ इंतिहाई कारोबारी शहर आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको बरसाती पाणी हिन शहर मां निकाल न थी सघियो आहे, जंहिं समय हिते जा रहवासी, हितां जा कारोबारी माण्हू ऐं दुकानदार जेके आहे सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। अचो त हितां जे शहरनि ऐं हितां जे दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे इन बाबति वधीक छा था ॿुधाइनि। ही दौड़ शहर वॾो मार्केट आहे, वॾो इन में जेको आहे सो सेल थिए थो। हितो ज़ाहिर आहे हितां जो शहरी टैक्स ॾियनि था। ही रोड जो हालत ॾिसो था, पाणी जेको आहे केॾो बीठो आहे। इनखे को नेमल बदल रस्तो बि कोन्हे। जेकॾहिं बरसाति थिए थो त को माण्हू हिन खां सवाइ को नेमल बदल रस्तो कोन्हे। हीउ ठुल जेकाबा जो ही मेन रस्तो आहे बलोचिस्तान खां कॉलोनी। हिते लखे माण्हू डेली क्रॉसिंग थिए थो। हालत इहो लॻो पियो आहे, न हिनखे नाली जो को निज़ाम आहे, न पाणी जो निकाल जो को निज़ाम आहे। असां डॉक्टर सोराब ख़ान पंहिंजो MPA साहब आहे असांजे हल्के जो, मोहम्मद मियां सूमरो साहब आहे MNA साहब आहे, उनखे PTI हिते माण्हुनि वोट कयो आहे। हीउ हिते जलसो बि थियो आहे, मोहम्मद मियां साहब कयो असांजे दुरियाणी खोसन जे तरफ़ों। उनजे बावजूदि को तवजा कोन्हे। हीउ तमामु जेको आहे सो तकलीफ़दार रस्ता आहे। बरसाति खां पोइ तमामु ॾुखियाई सूरत हाल आहे हिते। साईं दरअसल बारिश को बाद ॾिसो न, छड़ो घंटे ॾेढ जी बारिश जो जेको थी आहे, जेकी राति बारिश गुज़री हुई, हे तव्हांजी सिचुएशन तव्हांजे साम्हूं आहे। असां जेको आहे त तालुके MPA खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे दौड़ खे शहर खे नज़रअंदाज़ करे छॾियो असां। हिते बरसाति जी फुड़ी आसमान को निकिरंदो आहे त गप अॻ में ज़ाहिर थी वेंदो आहे। न रोड आहे, न सहूलियत आहे, न का ॿी का ॻाल्हि आहे। करोड़े रुपयनि जी कारोबार हिते हिन शहर में आहे। एतिरो कंहिं बि शहर में न हूंदो। सिटी ठुल शहर आहे न, हे वधीक आहे। हिते हर सहूलियत आहे, लेकिन रोड कोन्हनि, रस्ता कोन्हनि, इस्पताल कान्हे, स्कूल कान्हे। हर शइ जे लाइ ॿारड़ा ट्यूशन वञी पढ़ंदा आहिनि, या सरकारी स्कूलनि में बि को उस्ताद कोन्हे। हर वक़्तु हितां जो आवाम हर वक़्तु ॾचे ई ॾचे में आहे। बरसाति में जेको पाणी जो वॾो मसइलो हूंदो आहे। हिते वॾे टाइमनि ताईं पाणी बीठल हूंदो आहे, 15-20 ॾींहं ताईं पाणी सुकंदो बि न आहे। जेको माण्हुनि जो वॾो आज़ार आहे हिते, जेको आहे मच्छरनि जो बि वॾो आज़ार आहे। न को सहूलियत आहे, न का शइ आहे। पाणी कढण वारो कोई कोन्हे। हर को चए थो हिन पासे पाणी निकाल न कयो, हर को चए थो हिन पासे पाणी निकाल न कयो। हितां ई कोई इंतिज़ामिया आहे या न आहे? हितां वारा माण्हुनि भला छा वोट ॾिनो कंहिं हुकूमत खे? ख़ुदा यार हिन शहर जो मालिकी कयो, हिन आवाम जी मालिकी कयो। दौड़ जेको सिंध बलोचिस्तान जे अहम लंघ ते ऐं अहम कारोबारी शहर आहे, उहो जेको आहे त बरसाति पवण बाद जेको आहे त उन्हनि जा रोड ऐं रस्ता जेके त तलाउनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ऐं हिननि जो चवणु आहे त जेको बरसाति 2 ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। हिननि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं मकानी खाते जे इदारनि खां घुर कई आहे त बिना देर जेकी आहे त हिते दौड़ शहर जे रस्तनि ते बीठल पाणी खे निकाल करे ड्रेनेज सिस्टम खे जेको आहे त बहितर कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।